अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। काजा आंदी केचिए वणकारा वाई, सुनिए मुँह साई नेणे निंड वेह थी। भलारे भिट दणिए भलारे बैत सा मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिं माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 10 नवंबर 2021 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुछ वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। जित हुजो, धरती सां नींहं निभाईंदा रहो ऐं मज़लूम माण्हुनि लाइ पंहिंजो आवाज़ बुलंद कंदा रहो। इहो बि सदियुनि जेॾो सच आहे त मौत ऐं महिमान जो को वक़्तु मुक़ररु नाहे हूंदो। माण्हू जो मन मुसाफ़िर त दुनिया में सफ़र कंदो रहे थो, पोइ जॾहिं मंज़िल मक़सूद पहुचे थी त पोइ माण्हू बि विछड़ी थो वञे, पर यादगिरियूं बाक़ी रहिजी थियूं वञनि। विछोड़नि जी हिन मुंद में नाम्यारो कहाणीकार, नाम्यारो अदीब शौकत हुसैन शोरो बि मोकिलाए वियो। वबा जी हिन मुंद में कोरोना जी वबा हुन खां हयाती खसे वरिती ऐं कराची जे अस्पताल में हुन पसाह पूरा कया। शौकत हुसैन शोरे जो जनम 4 जुलाई 1947 ते ठठे ज़िले जे तालके सिजावल जे ॻोठ हाजी नूरमंद शोरे में थियो। संसद वालिद अब्दुल करीम शोरो ज़मींदार हुअण सां गॾु नाले वारो वकील हो, जेको पोइ जज बि थी रहियो। हुन प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ मां 5 दर्जा सिंधी जा पढ़ी, पोइ अंग्रेज़ी पढ़ण लाइ सिजावल जे चांडिया हाई स्कूल में दाख़िला वरिती, जितां मैट्रिक जो इम्तिहान पास कयाई। 1966 दारे सचर आर्ट्स कॉलेज हैदराबाद मां BA पास ऐं 1968 में सिंधी शोबे सिंध यूनिवर्सिटी मां मास्टर्स जी डिग्री हासिल कई। हुन लिखण जी शुरूआति शागिर्दी वारे दौर 1964 में कई। संसद पहिरीं कहाणी अखियूं रोई पयूं जे उनवान सां 1964 में माहवार रूह रिहाण रिसाले में शाया थी। संसद कहाणियुनि जा 4 किताब गूंगी धरती ॿोड़ो आकाश, अखियुनि में टंगियल सपना, गुम थियल पाछो ऐं राति जो रंग छपिजी चुका आहिनि। हूअ सिंधी अदबी बोर्ड मां शाया थींदड़ माहवार रिसाले गुलफुल जो एडिटर पिणु रहियो, जंहिंमें पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर ते बतौर स्क्रिप्ट प्रोड्यूसर पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम पिणु ॾिनाई। तंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी जे इदारे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो डायरेक्टर थियो, जिते 2006 ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। शौकत हुसैन 1984 खां 2013 ताईं सिंधी अदीबनि जे वफ़दनि सां गॾु हिंदुस्तान जा दौरा कया ऐं हितां लॾे वियल हिंदू सिंधी अदीबनि सां संस अदबी नाता घाटा रहिया। संस केतिरा ई ड्रामा मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि तां नशर थी चुका आहिनि। खेसि ख़िदमतनि जे मंझंदा तौरु बहितरीन कहाणीकार जो एवॉर्ड सारंगा पब्लिकेशन पारां 2001 में ॾिनो वियो। उनखां सवाइ हुनखे केतिरा ई एवॉर्ड पिणु मिलिया। भेटाउनि जा गुलाब आछींदे नाम्यारो लेखक आबिद मज़हर लिखे थो, सिंध जे नाम्यारे कहाणीकार शौकत हुसैन शोरो ऐं मुंहिंजी 78-79 में दोस्त बणियल। जॾहिं पाण मरकज़ी स्टूडेंट एडवाइज़र सिंध यूनिवर्सिटी AC2 बिल्डिंग में हुआ, तॾहिं मां बि उते उन वक़्तु हिकु नंढड़ो मुलाज़िम हुअसि। पर जॾहिं बि थकिबो हुअसि कमकार कंदे त संस ऑफिस में वञी संस चांहि पी ॻाल्हियूं करे थक लाहींदो हुअसि। पाण दोस्तनि जो सुठो दोस्त हो। साईं मदद अली सिंधी जो घाटो दोस्त हूंदो। मां हर रोज़ु साईं मदद सिंधी जी गाॾी खाते जे भरिसां वारी घर जे ड्राइंग रूम में मदद अली सिंधी सां मिलण वक़्तु खेसि उते ॾिसंदो हुअसि। उतां ई मुंहिंजी साणप गहराइप पैदा थी। सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जी शुरूआती वारनि ॾींहंनि में संघ जो सरगर्म कारकुन हो। अलामा आया काज़ी जी मज़ार जी पहिरीं तूफ़ानी गॾिजाणी में बि असां सां गॾु हो। उन पहिरीं गॾिजाणी जो सेक्रेटरी बुलबुल खोरवाई हो
उन गरजाणे में शिरकत कंदड़ असांजा दोस्त न्याज़ पंवर, ज़फ़र हसन माठिणो ओठो, तारिक आलम अबड़ो, कैस आलम अबड़ो, राही चना, अब्दुल कादर जुणेजो, अयाज़ आलम अबड़ो, उन्हनि मां केतिरा ई अदीब असां खां विछड़ी विया आहिनि। हाणे शौकत शोरो साईं बि हिन फ़ानी दुनिया मां हलिया विया। संस वफ़ात ते असां संस दोस्त निहायत ॾुख में वरतल आहियूं। ख़ासि तौरु मां संस कहाणियुनि मां घणो मुतासिर हुउसि। संस कहाणियूं पढ़ी कहाणियूं लिखणु शुरू कयमि। असां संस वफ़ात ते पोनेरन सां उज़र ख़ाई कंदे ॾुख जो इज़हार कयूं था। ख़ूबसूरत ॾात धणी भवन सिंधी लिखे थो, आउं नाले वारे अदीब शौकत हुसैन शोरो जो पढ़ंदड़ ज़रूरु रहियो आहियां, पर मुंहिंजा हुन सां न ज़ाती तालुकात हुआ ऐं न ई वरी हुन सां कॾहिं का रूबरू मुलाक़ात बि थी। मूं पंहिंजे परॾेहीअ कहाणी जे तर्जुमे जो मुहाग हुन खां लिखाइण जो सोचे कंहिं दोस्त खां फ़ोन नंबर वठी ॻाल्हायोमांसि। चयाईं बिल्कुलु लिखिबो। मूं चयो तव्हांखे मसवदो कॾहिं घर ते पहुचाइजे। चयाईं घर ते अचो त कुर्ब, पर महज़ उन लाइ पंध न करियो। तव्हांखे जिते सहूलियत हुजे उते रखो, ऐं पाणे घुराए वठंदुसि। न सिर्फ़ु उन मसवदो उतां घुराए वरितो, पर थोरे अरसे में मुहाग लिखी उते ई पहुचाए फ़ोन ते बि ॼाण ॾिनाई। हिकिड़ो त भलो अदीब ऐं ॿियो वरी रवैयनि में बि भलो। अहिड़े माण्हू जे वञण जो भला कंहिंखे ॾुख न थींदो, पर छा थो करे सघिजे। मौत हेल ताईं कंहिंखे बि बख़्श न कयो आहे। मौत जिस्मानी तौरु हुनखे असां खां जुदा ज़रूरु कयो आहे, पर हुन जे कलमी पोरे खे कॾहिं बि मौत मारे न सघंदो ऐं हू सदाईं पढ़ंदड़नि में ज़िंदा रहंदो। ख़ूबसूरत शाइर ऐं सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी अहमद सोलंगी लिखे थो, कहाणियूं ऐं जाम शुरे जूं हवाऊं सोगवार आहिनि। शौकत हुसैन शोरो हिकु नरम कपह खां कोमल दिलि रखंदड़ तख़लीकार असांजे विच ते न रहियो आहे। मौत वाक़ई कारो उदास हबशी आहे, जेको मींहं खिवणे वाव खयों साह जे समूरनि तंदनि खे तेज़ी सां लताड़ींदो वञी रहियो आहे। अॼु सिंध जे अरबेले कहाणीकार ऐं असांजे महबूब यार जे रस्ते में अचानक अची ज़ोरी मुदाख़लत कंदे शौकत हुसैन शोरे खे कंहिं अजाते नगर अगवा करे वियो आहे ऐं हीअ अभागी ख़बर सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि जी तारूं मथां तबर वांगुरु अची गड़की आहे। मौत हिकु लाज़वाल धुन आहे, अख में ॻोढ़ा ज़ुबान सुन आहे। सिंध जे हिकु दिलबर अहसासनि जी काइनात में अकेलो जागंदड़ ऐं जाॻाईंदड़ कहाणीकार शौकत हुसैन शोरे जे दुखदायक विछोड़े ते सिंधी अदबी संगत पारां 3 ॾिहाड़नि जे सोग जो ऐलान कजे थो। सिंधी अदबी संगत जे सभिनी शाखनि खे हिदायत कजे थी त शौकत हुसैन शोरे जी अदबी शख़्सियत ऐं उनजे अमर आर्ट बाबति ताज़ियती मेड़ाका गरजाणियूं ऐं प्रोग्राम कोठाए शौकत हुसैन शोरे खे भेटाऊं पेश कंदे 3 ॾींहं सोग जा गुज़ारिया वञनि ऐं सिंधी अदबी संगत पारां ॿियूं सभु तक़रीबूं ऐं प्रोग्राम मुअतल कया वञनि। सिंध जी ख़ूबसूरत शाइरा ऐं लेखिका गुलशन लिगारी लिखे थी, सिंधी ॿोली जो सीनियर सगारो ऐं नाले वारो कहाणीकार ड्रामा निगार ऐं नसर निगार शौकत हुसैन शोरो लाॾाणो करे वियो। सच त हिन ख़बर जियो झुरे छॾियो। मालिक संदसि मग़फ़िरत फ़रमाए ऐं खेसि जन्नत में जायूं ॾे। शौकत साहिबु सिंध जे पहिरें सिफ़ जे उन्हनि थोरनि नामियरनि ॾात धणियुनि मां हिकु हो, जंहिंसां जॾहिं बि मुखा मेलो थियो त कॾहिं बि उहो महसूसु न करायाईं त हू को वॾो माण्हू हो। शौकत हुसैन शोरो साहिबु अवां विछड़ी विया आहियो, पर विसरी न सघंदा। ख़ूबसूरत शाइर इमदाद हुसैनी लिखे थो, ज़िंदगी जी बेसबाती ते न चाहींदे बि इतबार करिणो पए थो। बस बीमारी जी हिकिड़ी निढड़ी तबियत पुछण लाइ कयल कुझु अणजवाबियल मैसेजिस ऐं अॼु ई विछोड़े जी ख़बर। नाले वारो लेखक जामी चाडियो लिखे थो, शौकत हुसैन शोरे साहिब जो विछोड़ो कंहिं वेझे अज़ीज़ खां बि ॾुखो ईंदड़ आहे। शौकत साहिब हिकु प्यारो दोस्त ऐं हिकु शफ़ीक वॾे भाउ जी आहो ऐं साणसि ज़ाती ऐं अदबी रिश्तो नवे जे ॾहाके खां हो। 3 महीना अॻु फ़ोन करे चयाईं त सिक लॻी आहे, कचहरी कजे। प्यारो इसाक़ समय जो मूं वटि आयो त खेसि ॿुधायो। पोइ उहा कचहरी इसाक़ जे घर कईसीं। तमामु ख़ुशि थियो। उन कचहरी में जंहिंमें मूं इसाक़ सां गॾु मंज़ूर मीराणी खलील कुंभार बि हुआ,
संसे अस्पताल दाख़िल थियण खां पोइ जॾहिं अदा मुश्ताक शोरे सां ॻाल्हायमि त संदन वापसी जी उमेद नज़र न आई। दिल में कान खुतल रहियो त शौकत साहिब असां वटि वापसि ईंदो या न। उन ते सोचे सोचे इसहाक खे फ़ोन कयमि। हू बि साॻी कैफ़ियत में हो। हिक ॿिए खे आथत ॾेई न सघियासीं। हींअर संस विछोड़े जी ख़बर मिली। कंहिंसां इहो ॾुख वंडिजे ऐं वंडे बि सघिजे थो छा? हिकु शानदार फज़ीलत भरियो शफ़ीक़ रोशन ख़्याल मुस्बत ऐं नफ़ीस अदीब इंसान ऐं दोस्त वियो हलियो। हुनजी मुर्क असांजे दिलनि में सदाई ज़िंदा रहंदी। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था शौकत हुसैन शोरे जी उहा यादगार तक़रीर जेका हुन सांगड़ लिटरेचर फेस्टिवल में कई हुई। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल खां पोइ वरी जॾहिं इहो सांगड़ लिटरेचर फेस्टिवल जो ऐलान थियो त कुझु दोस्तनि चयो त सिंधी माण्हू मिलन मलाखड़नि जा घणई शौक़ीन आहिनि, हाणे वरी अदीबनि बि इहे मेरा मचाइण शुरू कया आहिनि। त इहो लिटरेचर फेस्टिवल जो जेको रवाजु आहे सो सिंध में त कोन पियो आहे। सिंध में त तमामु घणी देरि सां पोइ थियो आहे। दुनिया में त यूरोप हुजे, अमेरिका हुजे या एशिया जा मुल्क हुजनि, उते लिटरेचर फेस्टिवल थींदा रहनि था। ऐं इहो त 80 जे ॾहाके खां वठी इहो सिलसिलो शुरू थियो आहे। 1988 में इंग्लैंड जे शहर हे में हे फेस्टिवल ऑफ लिटरेचर एंड आर्ट जी शुरूआत थी हुई। ऐं उहा जीअं अॼु सांगड़ लिटरेचर फेस्टिवल हिते हाई स्कूल में थी रहियो आहे, तीअं हुन लिटरेचर फेस्टिवल जी शुरूआत बि हे शहर जे प्राइमरी स्कूल में थी हुई। ऐं उन पहिरीं लिटरेचर फेस्टिवल में के 50-60 माण्हू मस शरीक थिया हुआ। ऐं अॼु हालत इहा आहे त उते लखे माण्हू गॾु थियनि था। ऐं उहो हे लिटरेचर फेस्टिवल दुनिया जे हाणे ॿियनि शहरनि में जीअं ढाका आहे या ॿिया जेके शहर ऑस्ट्रेलिया जे शहर आहिनि उन्हनि में बि कोठायो वञे थो। ऐं जहिड़ी रीति दुनिया जो वॾे में वॾो अदबी मेलो या लिटरेचर फेस्टिवल जयपुर जो मशहूरु आहे, जयपुर लिटरेचर फेस्टिवल, त उहो हाणे ताज़ो उन्हनि लंडन में बि उन फेस्टिवल मुनक़द कयो। त लिटरेचर फेस्टिवल मुनक़द करण जा पंहिंजा मक़सद आहिनि। उन्हनि में अदबी मक़सद बि आहिनि ऐं कुझु जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि उन्हनि जा कमर्शियल मक़सद बि आहिनि। पर लथे पथे वरी बि अदब जी जेका वाद विज थिए थी ऐं पढ़ंदड़नि ऐं लिखंदड़नि जे विच में जेको राब्तो थिए थो, हिन मौक़े ते हिक ॿिए सां मिलणु, हिक ॿिए जे सां ख़्यालनि जी ॾे वठि करणु, इहो बि हिकिड़ो मौक़ो आहे। ऐं उन खां सवाइ फेस्टिवल्स में रुगो अदब जे मौज़ूअ ते ई गुफ़्तगू कान थी थिए। जेकी लिटरेरी डिस्कोर्स आहे या इल्मी गुफ़्तगू आहे उहा अदब जे मौज़ूअ खां सवाइ ॿिया जेके सोशल इशूज़ आहिनि, कल्चर आहे, तारीख़ आहे या टेक्नोलॉजी आहे, अदब जो टेक्नोलॉजी ते या टेक्नोलॉजी जे करे अदब ऐं ॿोलीअ ते कहिड़ा असर पिया आहिनि, अहिड़नि मौज़ूअनि ते अदीबनि जी ऐं ॿियनि जेके फील्ड सां तालुक़ु रखंदड़ जेके एक्सपर्ट आहिनि उन्हनि जे विच में ख़्यालनि जी ॾे वठि थिए थी। ऐं इन मां आम माण्हुनि सां गॾु ख़ुदि अदीब आहिनि या जेके अहले इल्म आहिनि उन्हनि खे बि हिक ॿिए सां हिक ॿिए मां सिखण जो मौक़ो मिले थो। अदबी मेला जेके आहिनि उहे साॻे वक़्तु किताबी मेला थियनि था। ऐं असांजा उमर फारूक बोले साहिब जीअं ॻाल्हि कई
किताबनि पढ़ण जो रुझान घटिजी वियो आहे। किताबनि पढ़ण जो रुझान जे घटिजण जो असुलु सबबु जेको आहे असां वटि दुनिया में कोन्हे। दुनिया में त किताब अञा बि हिकिड़ो नावल छपिजे थो त हुननि जूं लखें कापियूं विकामियूं वञनि थियूं, पर इहो असां वटि ई आहे त किताबनि पढ़ण जो रुझान घटियो आहे। त उन जे पोयां असुलु सबबु जेको आहे उहो आहे तइलीम जी तबाही। हिते सिंध में त घणियूं शयूं तबाह थी वयूं आहिनि। तव्हां जो चयो त ब्राह्मण आबाद जो जेको माग मकान आहे उहो तबाह पियो थिए, पर इहा सॼी सिंध जॻह सां ब्राह्मण आबाद थी वई आहे। इहे रस्ता शहर तव्हां ॾिसो सभु खंडर बणिजी विया आहिनि। इहा हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे असांजी। ऐं स्कूलनि जी हालति उहा त हाणे तव्हांखे मोहम्मद जामिन ख़ासि करे जेको ॿुधायो हिन स्कूल जे बारे में, त हिन स्कूल खे 100 साल थी विया आहिनि। ऐं एॾे अहम स्कूल में जंहिंमें परसुराम ज़िया जहिड़ा ऐं अब्दुल्ला वरिया जहिड़ा माण्हू पढ़िया, हुन स्कूल जी हालति तबाह लॻी पई आहे। न ॿारनि खे पाणी पीअण लाइ, न टॉयलेट जो को सही इंतज़ाम आहे, ऐं चर्स ऐं भंग उनजो वाइपो हुन स्कूल में थिए थो। त सॼी सिंधी तइलीम जी हालति इहा थी वई आहे। असांजा उस्ताद साहिबान जेके घणो करे जेके सिफारिशी भर्ती थियल उहे त हिकिड़ी कहाणी मूं पढ़ी ताज़ो अमर लगानी जी, त उस्ताद वीज़ा ते हलिया था वञनि। त इहो वीज़ा वारो चकर उस्ताद घर वेठे पघार था खणनि, ऐं ॿार जेके आहिनि उहे स्कूलनि में उन्हनि जी पूरी पढ़ाई थिए कान थी। हाणे जेकॾहिं इहा ई हालति रही त पोइ तइलीम पूरी न हूंदी त किताबनि पढ़ण जो शौक़ु किथां पैदा थिए। किताब बि उन पेतीअ में पियल हूंदा हुआ। पोइ जॾहिं साहिबु इम्तिहान वठणु ईंदो ऐं जेके ॿार पास थींदा हुआ उन्हनि खे इहा अखाणियुनि जा किताब इनाम तौरु ॾिना वेंदा हुआ। त असां में त पढ़ण जी आदत उतां खां पैदा थी। हाणे त स्कूलनि जूं कॉलेजनि जूं लाइब्रेरियूं तबाह थी वयूं आहिनि, ऐं उन्हनि में किताबनि जी ख़रीदारी जेका आहे उहा त कूड़नि बिलनि जे ज़रिए थिए थी, या त हिकिड़ा रदी क़िस्म जा किताब मार्केट मां ख़रीद करे ऐं बिलनि में पैसा ॾेखारे उहे पैसा हड़प थियो वञनि। ऐं जेके अदबी किताब आहिनि, रिसाला आहिनि, उहे लाइब्रेरियुनि में ख़रीदी कोन था थियनि। त पोइ इन हालति में मुताले जी आदत कीअं पैदा थिए। हे अदबी मेला जेके आहिनि उन्हनि जे वसीले नौजवाननि में वरी को उत्साह पैदा थिए, ऐं ख़ासि तौर ते किताबनि पढ़ण जो जेकॾहिं शौक़ु पैदा थिए त इहा हिननि अदबी मेलनि जी हिकिड़ी वॾी कामयाबी लिखी वेंदी। हाणे जेके सोशल इशूज़ आहिनि उहे बि हिननि अदबी मेलनि में उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल थिए थी। हिन शहरनि जी तबाहियूं आहिनि, ॻोठनि में अणपूरियूं सहूलियतूं आहिनि, इहे सभई ॻाल्हियूं हिननि मेलनि में डिस्कस करे सघजनि थियूं। हीअ सांगण जो अदबी मेलो भले नंढे पैमाने ते ई शुरू थियो हुजे, पर जेकॾहिं इहो तसलसल क़ाइमु रहे त उमेदु आहे त अॻिते हली हिकु वॾो मेलो साबित थींदो। अहिड़ी रीति सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि मेलनि जी शुरूआति आहिस्ते आहिस्ते थिए पई, ऐं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जेको पहिरियों मेलो हो उहो त तमामु वॾे पैमाने ते थियो। पोइ कुझु कोताहियूं त रहिजी थियूं वञनि शुरूआति में, जिन खे पोइ दुरुस्त करे सघिजे थो, पर हिकिड़ी शुरूआति थी चुकी आहे। ऐं जीअं तव्हांखे इज़हार सूमरे ॿुधायो त कराची में जेको अदबी मेलो थो लॻे
उहो त एलिट माण्हुनि जे लाइ आहे। पर हैदराबाद जे लिटरेचर फेस्टिवल में इहा ॻाल्हि नज़र कान आई। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि त इहा हुई हुन नौजवाननि वधि में वधि हिसो वरितो। त असां नौजवाननि खे जेकॾहिं राग़िब करे सघूं त उहे अचनि ऐं मेले में शरीक थियनि ऐं अदब सां, इल्म सां ऐं सोशल इश्यूज़ में सुजाॻीअ जे हवाले सां जेकॾहिं उहे दिलचस्पी वठनि त इहा असांजी वॾी कामयाबी लिखी वेंदी। ऐं सांगड़ अदबी मेले जे मुंतज़मीन मोहम्मद अचर ख़ासशेली ऐं ॿियनि दोस्तनि खे मुबारक थो ॾियां जो उन्हनि पहिरियों क़दम खयो आहे, शुरूआत कई आहे ऐं उमेदु आहे त अॻिते हली हीउ नंढिड़ो मेलो जेको नंढड़े पैमाने ते थियो आहे इहो वॾे पैमाने ते वॾो मेलो साबित थींदो। ऐं उमर फारूक बुले साहिब जेके तव्हांखे ख़ुशख़बरियूं ॿुधायूं हुन लाइ बि उमेद करियूं था त उहे पूरियूं थींदियूं। हिकिड़ो माण्हू बि जेकॾहिं ख़ुलूस सां कमु करे त वॾी तब्दीली आणे सघे थो। सो उमेदु आहे त हिन ज़िले में तब्दीली ईंदी। ऐं हीउ उहो ज़िलो आहे जंहिंमें पहिरीं मज़ामती तहरीक हुर तहरीक जे सिलसिले में सिंधीअ जी पहिरीं असलूकी कहाणी लिखी वई हुई। लालचंद अहमद नेमल जगतियाणीअ हुर मखीअ जा उनवान सां असलूकी कहाणी लिखी सिंधी कहाणी जी शुरूआत कई हुई। ऐं उहो बि हिन ज़िले में वॾियूं शख़्सियतूं पैदा थियूं। या ताज तव्हांखे ॿुधायो अब्दुल्ला वरिया जे बारे में त हुन सिंध जे आसार क़दीमनि ते ऐं हितां जेके उनखे सिका मिलिया उन्हनि ते PhD पई कई। ऐं उहा PhD हुनजो किताबु जेको थीसिस हुई सा त मुकमल थी वई पर हुनखे हयातीअ साथ न ॾिनो। ऐं बदकिस्मतीअ सां उहो किताबु बि अलाए किथे आहे, शाइयो कोन थी सघियो आहे। उहो बि शाइयो थियणु खपे। ऐं खेसि पोस्ट ह्यूमस जेका आहे डिग्री उहा बि ॾिनी वञे त इहा असां सभिनी जी घुर आहे। अव्हां जी वॾी महिरबानी जो अव्हां असांखे सॼो वई अव्हां सां ॻाल्हि ॿोल करण जो मौक़ो मिलियो इन उमेद सां त ईंदड़ साल वरी गॾु हूंदासीं। महिरबानी। ही अवी तकरीर ॿुधी रहिया हुआ नामियारे कहाणीकार शौकत हुसैन शोरो जी। असीं शौकत हुसैन शोरो के भेटा पेश करे रहिया हुआसीं। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था मुफ़्कर आज़म जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जेम्स सैद जे किताब 1 यूनिट जी कहाणी जा। ऐं उन मां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था चूंड वर्क। अवां जी ख़िदमत में ही असीं पेश करे रहिया आहियूं शेख मुजीबुर रहमान खे ॾिनल इस्तक़बालिया ख़ुतबे जा वर्क। ही ख़ुतबो तारीख़ 10 अगस्त 1969 ते कराची में पढ़ियो वियो हो। मोहतरम मेहमानो शेख मुजीबुर रहमान साहिब सदर पाकिस्तान अवामी लीग ऐं उन जा मोज़िज़ साथियो। असीं सरज़मीन पाकिस्तान जे उन हिस्से में अव्हां साहिबनि खे दिलि जे ख़ुलूस ऐं गहराइनि सां ख़ुशामदीद चऊं था जंहिंखे सिंध जे नाले सां कोठियो वञे थो। ऐं उन जे बारे में वरी इनक़सारी सां अव्हां खे ॿुधाइणु घुरां थो त हीअ सरज़मीन केतिरनि ख़ुसूसियतनि जी बुनियाद ते मुमताज़ हैसियत जी मालिक आहे। असीं हिन इलाइक़े जी तारीख़ ऐं हितां जे बाशिंदनि जे उन्हनि ख़ूबियुनि ॾांहुं अव्हां साहिबनि जो ध्यानु छिकाइणु मुनासिब सम्झूं था। सिंध उहा सरज़मीन आहे जंहिंजो फ़ुरत बख़्श हवाऊं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब ॾांहुं खुलंदे महसूसु कयूं हुयूं। हिन बरे सग़ीर में फ़क़्ति सिंध खे बाबुल इस्लाम हुअण जो शर्फ़ हासिलु आहे। दुनिया में हिन हिस्से में इस्लामी तबलीग जे सिलसिले में सिंध नुमाया पार्ट अदा कयो आहे।
सिंध खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे केतिरनि असाबनि सगूरनि जे अब्दी आरामगाह हुअण जो शर्फ़ पिणु हासिलु आहे। सिंध जी माथिरी खे केतिरनि मज़हबी ऐं रूहानी अज़ीम रहनुमाउनि जी जाइ विलादत हुअण जी सादत हासिलु आहे। मसलन मखदूम बिलावल, मखदूम नूह, मियाँ मीर, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सचल सरमस्त उन्हनि मां चंद बुज़ुर्ग आहिनि। उनखां सवाइ हज़रत शहबाज़ कलिंदर, सैयद मोहम्मद मकी जहिड़ा आलमी शोहरत जा मालिक हिन सॻोरी सरज़मीन में आरामी आहिनि। सिंध जी सरज़मीन क़ाइद आज़म मुला मुबारक ऐं सर आगा ख़ान जहिड़नि तारीख़ साज़ शख़्सियतनि खे जनमु ॾिनो। 19वीं ऐं 20वीं सदी जे समूरनि इस्लामी तहरीकनि में सिंध निहायती अहम किरदारु अदा कयो आहे। साम्राजी इस्तिलाह में जंहिं इनक़लाबी तहरीक खे गदर जे नाले सां कोठियो वञे थो, उनजी शुरूआति हिंदुस्तान जे ॿिनि समूरनि सूबनि खां अॻु सिंध मां थी हुई। उन इनक़लाबी तहरीक खां बि अॻु हीअ सरज़मीन हुई जंहिं सैयद अहमद बिरेलवी जहिड़े मुजाहिद आज़म खे जिहाद शुरू करण लाइ पैसा, माण्हू ऐं हथियार मौजूदु करे ॾिना हुआ। अहिड़ी तरह बाद जे सियासी तहरीकनि मसलन ख़िलाफ़त तहरीक, हिजरत तहरीक, मुस्लिम लीग तहरीक ऐं पाकिस्तान तहरीक उन्हनि मिड़नी में सिंध जी सरज़मीन ग़ैर मामूली ख़िदमतूं बजा आंदियूं आहिनि। उन्हनि मां केतिरनि तहरीकनि खे हिन सरज़मीन जलीलुल क़दर सदर ऐं रहनुमा पिणु पेश कया आहिनि। मसलन क़ाइद आज़म, सर आगा ख़ान, मिस्टर ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी, सर अब्दुल्ला हारून, शेख अब्दुल मजीद सिंधी, मौलाना उबैदुल्ला सिंधी, रईस जान मोहम्मद जुणेजो ऐं आली क़दर मौलाना अमरोठी उन्ही ज़िमरे में अचनि था। पाकिस्तान जी अज़ीम तहरीक जे सिलसिले में उन्ही ध्यानु छिकाइण जी एतिरी ज़रूरत न आहे त सिंध जूं ख़िदमतूं केतिरी अहमियत जूं लाइक़ु आहिनि। अफ़सोस जो मक़ाम आहे त असां प्रोपेगेंडा ऐं पंहिंजी पज़ीराई जी सतह ॻाल्हियुनि खे का बि अहमियत कान ॾिनी आहे, वरना असां वटि अहिड़े लिटरेचर जो अंपार मौजूदु हुजे हा जंहिंमें तहरीक पाकिस्तान जी मुहिम जे सिलसिले में हितां जे माण्हुनि जी अज़ीम ख़िदमतनि ऐं क़ुर्बानीनि जे अहम वाक़िअनि में हितां जे माण्हुनि जे अज़ीम क़ुर्बानीनि जे अहम वाक़िअनि सां भरपूर नज़र अचे हा। मिसाल तौरु मंज़रगाह सखर जे तारीख़ी जदोजहद खे ॾिसिजे त उन मौक़े ते मुस्लिम लीग पंहिंजी तारीख़ में पहिरियों दफ़ो सिविल नाफ़रमानी जो रस्तो इख़्तियार कयो। हिंदनि ऐं हुकूमत जे गॾियल मुख़ालफ़ाना ताक़त जो मुक़ाबिलो ऐं हर तरह जी जिस्मानी ऐं ज़हनी तकलीफ़नि ऐं अज़ाबनि बर्दाश्त करण सां गॾोगॾु खून जो पिणु केतिरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। मुसलमाननि जे तइलीमी सिलसिले में सर सैयद अहमद ख़ान मरहूम जी आवाज़ ते लबेक चवण वारनि मां अलीगढ़ खां पोइ या ईअं चइजे त बंगाल खां पोइ सिंध जो नंबर आहे। हितां जो तारीख़ी तइलीमी इदारो सिंध मदरसतुल इस्लाम हितां जे मुसलमाननि जे तइलीमी दिलचस्पी जे सिलसिले में हिकु ज़िंदा यादगार आहे। हिन इदारे मां मुस्तक़बिल जो क़ाइद मोहम्मद अली जनाह मरहूम जहिड़ो आली रुतबे वारो शागिर्द पिणु तालीम वठी चुको आहे। पाकिस्तान तहरीक जे सिलसिले में सिंधी हिकु अहिड़ो इलाइक़ो हो जंहिं बरे सग़ीर हिंद पाक जी तारीख़ में सभिनी खां अवल हिंदुस्तान जे विरहाङे ऐं मुसलमान लाइ जुदा वतन क़ाइमु करण लाइ ठहराव पास कयो। उहो ठहराव लाहौर वारी तारीख़ी करारदाद खां बि 2 साल अॻु सिंध मुस्लिम लीग अक्टूबर 1938 में कराची में कोठायल कॉन्फ्रेंस में पास कयो हो। साॻी रीत मुल्की विरहाङे खां अॻु हिंदुस्तान जे मिड़नी क़ानून साज़ इदारनि जी तारीख़ में सिंध इलाइक़े जी क़ानून साज़ असेंबली हिकु पहिरियों इदारो हो जंहिं क़याम पाकिस्तान जे मुतालबे जी हिमायत में ठहराव पास कयो। उहो ठहराव मूं पेश कयो हो ऐं मार्च 1943 में पास कयो वियो हो। उन वक़्तु पाकिस्तान जी हिमायत में हिंदुस्तान जी ॿी का बि सूबाई क़ानून साज़ असेंबली उन्ही हद ताईं अॻिते क़दम खणी न सघी हुई। हिंदुस्तान में विरहाङे खां पोइ नई हुकूमत जे गादी लाइ सिंधी पंहिंजे सूबाई सेक्रेटरीट जूं इमारतूं पेश कयूं ऐं गॾोगॾु हिंदुस्तान मां लॾे ईंदड़ मुहाजिरनि खे वॾी दिलि सां ख़ुशामदीद चई। हितां जा मक़ामी माण्हू मुहाजिरनि सां हर हंधि हिकु सचे अंसार वारे जज़्बे सां पेश आया ऐं अॼु बि हूअ उन्हीअ जज़्बे सां तावन कंदा रहनि था। जेकॾहिं सिंध जी तारीख़ी वसतनि जो मुख़्तसर जाइज़ो वरितो वञे त हीअ हक़ीक़त ॾिसण में ईंदी त हिन सरज़मीन जे माण्हुनि इंसानियत जे आला क़दरनि ते न रुॻो यकीन रखियो आहे, पर हू वॾी मज़बूती सां उन्हनि ते अमल बि कंदा पिया रहिया आहिनि। मिसाल तौरु अमन ऐं रवादारी खे ॾिसबो त असबत ऐं जारिहत जे अज़ाइम खां पाक नज़र ईंदे
अहिड़ी तरह हुबल वतनी पाड़े सिरिन सां तालुकात इंसाफ़ आज़ादी ॿिया अहिड़ा समूरा इख़लाक़ी उसूल जेके इंसान ज़ात जे रूहानी ऐं दुनवी विरसे जो नचूड़ रहिया आहिनि तिन ते अहले सिंध हमेशह खां अमल कंदा रहिया आहिनि। हितां जे केतिरनि ई आला रिवायतुनि मां हीअ बि हिकु आहे त असां पंहिंजे मानी जे ॻभे में ॿियनि खे त शरीक कंदा रहिया आहियूं पर पाण कॾहिं बि कंहिं ॿिए शख़्स जे वाह जो गिरह न खसियो आहे। सिंध जी तारीख़ जो ॿियो रोशन पहलू हीअ आहे त हितां जा रहवासी फितरी तौरु जमहूरियत पसंदि रहिया आहिनि। समूरो इक़्तिदार कंहिं हिकु शख़्स जे हथ में हुजे हू उन असूल सां हमेशह खां नफ़रत कंदा रहिया आहिनि। जेसीं जाबिर हमला आवर सिंध खे भेले पाण कब्ज़े हेठि न थे आंदो तेसीं मुल्की इक़्तिदार हमेशह हिक खां वधीक माण्हुनि जे हथनि में रहियो, यानी मक़ामी क़बीला जमायतूं ऐं बिरादरियूं इक़्तिदार में शरीक रहियूं। मिसाल तौरु जंहिं दौर में फ़्रेंच हिकु शख़्स जे इक़्तिदार खां छुटकारे हासिल करण लाइ जदोजहद कंदा थे रहिया तॾहिं हिते उन खां बि अॻु हुकूमत जो सिरिश्तो वसी बुनियादनि ते बीठल हो। मुल्की इक़्तिदार हिकु चोयारी यानी चइनि भाइरनि जे कब्ज़े में हो ऐं गॾोगॾु उन में मक़ामी क़बीलनि खे बि शरीक कयल हो। जेतोणीकि अॼु उन दौर जी हुकूमती सरिश्ते खे ग़ैर मुकमिल ऐं घटि अहमियत वारो तस्वुरु कयो वेंदो पर पोइ बि माज़ी जा रुझान उन्हनि मुखड़ियुनि जी इब्तिदाई सूरत जो पतो ॾियनि था जेके अॻिते हली जमहूरियत जे गुलनि ईअं ॿूटनि जी शिकिल में टिड़िया ऐं बहकिया। जेकॾहिं असीं उन रुझाननि खे अॼोके ज़माने जे हालतुनि जी रोशनी में ॾिसंदासूं त उहे असांखे वाक़ई क़ीमती मालूम न थींदा पर पोइ बि उहे रुझान हितां जे माण्हुनि जे मिज़ाज जे साख़्त जो निशान पतो ज़रूरु मुयसरु कनि था। असांजो इलाइक़ो अक्सर करे अहिड़नि माण्हुनि सां आबाद रहंदो आयो आहे जिन जूं दिलियूं हमेशह हुबल वतनी जे अज़ीम जज़्बे सां टमटार रहियूं आहिनि। सिंध तारीख़ मुसलसल जदोजहद जी हिकु अहिड़ी तारीख़ आहे जंहिंमें पंहिंजी आज़ादी जे तहफ़ुज़ ऐं वतन जे नामूस खे बचाइण लाइ वक़्त बे वक़्त ॿाहिरिनि हमले आवरण सां मुक़ाबिलो कंदा रहिया आहिनि। बदकिस्मती सबबा सिंध जी सरज़मीन आलमी तिजारती शाहराह ते हुअण करे वक़्त बे वक़्त उन ते कब्ज़े लाइ काऊं थींदियूं रहियूं आहिनि। जेकॾहिं हितां जे रहाकनि में उहा ख़ूबी न हुजे हा त 5000 सालनि जी तवील तारीख़ में सिंध पंहिंजे वजूद जो तसलसल क़ाइमु रखण ऐं हमलनि जे मदोजज़र में पाण खे ज़िंदा रखण जे क़ाबिल न रहे हा। हींअर जॾहिं त हुबल वतनी जूं फितरी हदूं तारीख़ जे वसीले एतिरियूं वसी थी चुकियूं आहिनि जो पाकिस्तान खे पंहिंजे दायरे में शुमार कंदे बि उन खे निस्बतन वधीक अहमियत बख़्शी आहे। असांजे देशवासियुनि जे किरदार जी उहा तारीख़ ख़ुसूसियत मुसीबतनि ऐं आज़माइशनि जे हर मौक़े ऐं महल ते समूरी क़ौम लाइ हिकु क़ीमती सरमायो साबित थींदी रही आहे। आली जनाब शेख साहिब असांजी सरज़मीन ख़ुशकिस्मती तोड़े बदकिस्मती जे केतिरनि दौरनि मां गुज़री आहे। अंग्रेज़नि असांजे सुलह पसंदी ऐं वाइदे वफ़ाई वारे अज़ीम जज़्बे मां नाजाइज़ फ़ाइदो वठंदे 1843 में सिंध ते कब्ज़ो करे वरितो। कब्ज़े वारनि शुरूआती 6 सालनि जे अरसे अंदरि पंहिंजी सहूलियत ख़ातिर असांजी तारीख़ी जुदागाना वजूद ऐं वक़ार खे ख़तमु करण ऐं आज़ादी जे अहसास खे नास करण लाइ सिंध खे बम्बई इलाइक़े जो पोइलॻ बणाए छॾियो। आख़िर लंबी जदोजहद खां पोइ जंहिंमें मुस्लिम लीग ख़िलाफ़त कमेटी मुस्लिम कॉन्फ्रेंस ऐं जमियतुल उलमाए हिंद जहिड़ियुनि तहरीकनि असांजी हिमत अफ़ज़ाई कई ऐं क़ाइदे आज़म मौलाना मोहम्मद अली ऐं सर आगा ख़ान जहिड़नि आला अॻवाननि असांजी रहनुमाई कई तॾहिं वञी असीं सिंध खे बम्बई जी ग़ुलामी खां छुटकारे ॾियण में कामयाबु थियासीं। उन खां पोइ 2-10 सालनि जे अरसे अंदरि असीं पाण खे नई हुकूमत सां ठहिकाइण पंहिंजे कोशिशनि जे नतीजनि खे सचो करण ऐं नए दौर जी मशीनरी सां पाण खे मानूस करण में पूरा कया। असीं तस्लीम करियूं था त उन मुदत जो ज़्यादा अरसो नवनि तजर्बनि ग़लतियुनि जे सुधारण में गुज़ारे छॾियोसीं लेकिन बरे सग़ीर जो ॿियो अहिड़ो कहिड़ो सूबो आहे जेको उन मरहले मां न गुज़रियो आहे या कहिड़े सूबे शुरू खां ई सियासी पुख़्तगी जी पाइदार राहुनि ते विख वधाई आहे। दरअसल तारीख़ जो उहो दौरु मजमूई तौरु सॼी दुनिया लाइ हिकु ग़ैर मामूली क़िस्म हो। पहिरियां ई त उन्हनि ॾींहनि में आलमी जंग जा अंदेशा भयानक ख़तरनि जे रूप में हर कंहिं
जे दिमाग़ ते छायल रहिया ऐं ईअं ॾिसंदे ॾिसंदे हिकु आलमी जंग शुरू थी वई। बदकिस्मती सां हिंदुस्तान जी सियासी फ़िज़ा में अॻे ई महाभाई हिंदनि ऐं मुसलमाननि, कांग्रेस ऐं मुस्लिम लीग ऐं कांग्रेस ऐं बरतानवी हुकूमत जे विच में छिकताण सबबि बाहि जूं चिणगूं दुखी रहियूं हुयूं। साॻे वक़्त असां पाण मक़ामी तौरु पंहिंजनि हदनि अंदरि इक़्तिसादी ऐं फ़िरक़े वाराणा फ़सादनि सां दो चार हुआसीं जो शुरू खां ई क़ानूनी तअतल ऐं इख़्तिलाफ़नि ॾांहुं वठी थे विया। बहरहाल हीअ ॻाल्हि लाज़मी हुई त उहे हालतूं असांजी ज़िंदगी जे मामलनि ते असरअंदाज़ थियनि ऐं असांखे वॾी छिकताण ऐं उलझाए वेहनि। उन बाद असां हिकु बहितर वक़्त ऐं मज़बूत आईनी ज़िंदगी जे उमेदनि सां 10 सालनि तरफ़ निगाहूं खयूं, लेकिन उन खां अॻु उहो 10 सालो असांखे मुयसरु थिए तंहिंखां अॻु असीं वन यूनिट जे बार हेठि दॿिजी वियासीं। असीं निहायत इनक़सारी सां अवां साहिबनि ऐं समूरनि हमवतन भाइरनि खे हीअ हक़ीक़त गोश गुज़ार करणु चाहियूं था त वन यूनिट हिकु सोचियल सम्झियल बेरहमानी नाक़ाबिले अमल आइनी चालबाज़ी हुई जा ख़ुदि उन्हनि मक़सदनि मां ई साबित थिए थी जे उन जा मुहरक हुआ ऐं जिन जो इज़हार बदनाम ज़माना खुफ़िया दस्तावेज़ एक्स में कयो वियो आहे या जंहिं नमूने 13 सालनि खां हलंदो रहियो आहे उन मां ई ज़ाहिर आहे। असांजे वन यूनिट जे सरिश्ते खां नफ़रत केतिरनि मुख़्तलिफ़ सबबनि जे बुनियाद ते आहे, जिन मां फ़क़्ति चंद पेश करियूं था। हीउ सरिश्तो 13 सालनि जे अरसे खां मुख़्तलिफ़ हुकूमतनि ऐं मुख़्तलिफ़ क़ानूनी सरिश्तनि हेठि रहंदो आयो आहे। अॼु सभिनी अॻियां ही हक़ीक़त ज़ाहिर थी चुकी आहे त वन यूनिट जो सरिश्तो कामयाबु साबित न थियो आहे। उन मां जेके नतीजा पैदा थिया आहिनि से ख़ुदि उन जे ॿारनि जे उमेदनि जे बिल्कुलु ख़िलाफ़ विया आहिनि। उहो सरिश्तो ओलह पाकिस्तान जे बाशिंदनि जे विच में छिकताण वधाइण जो हिकु ख़ासि सबबु बणियो आहे ऐं उन क़ौमी इतिहाद जी नशो नुमा खे वॾो ज़रर रसायो आहे। हीअ चूंड वर्क असीं पेश करे रहियासीं मुफ़्कर आज़म जदीद क़ौमपरस्ती जे बानी साईं GM सैद जे किताब वन यूनिट जी कहाणी मां। हिन मज़मून शेख मुजीबुर रहमान खे ॾिनल ख़ुतबा इस्तक़बालिया जो ॿियो ऐं आख़िरी हिसो सुभाणे जे प्रोग्राम में पेश कंदासूं। अव्हीं ॿुधी रहिया हुआ हिन लिखणी जो पहिरियों हिसो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। कुझु वर्क किताब मां साण करे आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। जेकॾहिं अव्हीं असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर यूट्यूब ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था किताब होची मन जी आत्म कहाणी जा। ही किताब नाम्यारे ॾाहे ऐं सियासतदान रसूल बख्श पली जे तर्जुमो कयो आहे, जंहिंजी अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 8वीं क़िस्त। असांजो इनक़लाबी कमु हलियो पए। सभई माण्हू साॻे जज़्बे ऐं जोश सां बल्कि आज़ादी लाइ जदोजहद खे लॻा पिया हुआ। थाईलैंड में माण्हुनि हर हंधि कोऑपरेटिव सोसाइटियूं ठाहियूं, जिन में ओडरनि जी सोसाइटी सभिनि खां वॾी हुई। उन जे मेंबरनि में अहिड़ा वियतनामी बि शामिल हुआ जे वॾा वापारी ऐं सरमाएदार हुआ ऐं सभई हिकु जहिड़ी हयाती गुज़ारींदा हुआ। मजन अमीर ऐं ग़रीब जो को बि फ़र्क़ु कोन हो। हूअ जेके कुझु कमाईंदा हुआ उहो सभु सोसाइटी खे ॾींदा हुआ ऐं सोसाइटी सभिनि मेंबरनि जे खाद खुराक जो ख़र्चु कढे बाक़ी पैसा तहरीक जे कमनि ते ख़र्चु कंदी हुई। असीं महीननि जा महीना चांवरनि ऐं टमाटनि ते गुज़ारींदा हुआसीं। कॾहिं कॾहिं त असांखे उहे टमाटा बि नसीब कोन थींदा हुआ। फ़क़्ति चांवरनि जे भत मथां लूणु बुरकी खाईंदा हुआसीं। जेकॾहिं कंहिं वक़्तु भाॼी जे लाइ दिलि चवंदी हुई त उन लाइ पहिरीं सोसाइटी जे आम मेड़ में बाक़ाइदा मोकल वठिबी हुई। असां में केतिरा अहिड़ा माण्हू बि हुआ जिन अॻे पंहिंजी हयाती ऐश सां गुज़ारी हुई ऐं संदन कमाई पंहिंजे ऐश
खां घणो के वधीक हुई। पर हाणे वतन जी आज़ादी ख़ातिर ऐं पंहिंजी हयाती जे मक़सद माणण लाइ सभिनी गॾिजी ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जी हयाती पे गुज़ारी। हर कंहिं माण्हू जे दिलि में उहो अहसासु पैदा थी चुको हो त असांजी कमाई ते ई वतन जी आज़ादी जो दारो मदार आहे। संदन अखियूं इनकलाब में खुतल हुयूं। हूअ सम्झी विया हुआ त सवाइ कंहिं चङे या आला मक़सद जे इंसान जी ज़िंदगी कहिड़े कम जी। उन्हनि खे पंहिंजो आला मक़सद हर चीज़ खां प्यारो हुअणु घुरिजे। माण्हू जे माणपे जी सुञाणप जी सभ खां वॾी कसोटी इहा आहे त हुन पंहिंजी ज़िंदगी जो कहिड़ो मक़सदु ठहिरायो आहे। जेकॾहिं कंहिं पाण खे रुॻो दौलत गॾु करणु, ऐश अशरत करणु, पोयनि लाइ जाइदाद छॾणु, कूड़ो नालो नेकी करण लाइ वक़्फ़ कयो आहे त पोइ उहो कहिड़ो बि तवंगर थी वञे, पर चइबो त सुञो, सखणो ऐं नीच। शुरूआत में उन सोसाइटियुनि में उहे वियतनामी शामिल हुआ जेके असां ख़ासि इनकलाब लाइ थाईलैंड मोकिलिया हुआ त उते वञी इनकलाबी कमु कनि। उन्हनि वियतनामियुनि मां केतिरनि थाई औरतुनि सां शादियूं कयूं, जंहिं करे उन्हनि सोसाइटियुनि जो ॾाढो सुठो असरु थियो। सोसाइटी जे मेंबरनि जी पाण में मोहबत ॾिसी हर को ॾंदे आङुरियूं ॾींदो हो ऐं दिलि में साराईंदो हो। असां पंहिंजे अमलनि, गॾियल कुर्बानीनि ऐं भाईचारे सां अहिड़ा मिसाल क़ाइमु कया जिन असां लाइ अॻिते कमु करण जो वधीक साफ़ राहूं खोले छॾियूं। ऐं हिकु तरफ़ पंहिंजे साथियुनि सां गॾिजी कमु कंदो हुउसि त ॿिए पासे तहरीक जे केतिरनि ई ॻाल्हियुनि खे पियो सोचींदो हुउसि। मूंखे वॾो फ़िक्रु इहो हूंदो हो त माण्हुनि में कहिड़े नमूने इनकलाबी क़ौमी नज़रिए जी तालीम पखिड़िजे। केतिरा साथी जिन मूंसां गॾिजी कमु कयो हो से मुंहिंजे लाइ हांगकांग मां केतिरा सिगरेटनि जा दॿा सुखड़ी करे मोकिलींदा हुआ। उन्हनि में पीलो हाय, नीरी झिरकी ऐं मारक सिगरेट मूंखे ॾाढा वणंदा हुआ, पर आउं उहे सिगरेट पंहिंजे साथियुनि में विरहाए छॾींदो हुउसि। उॾण खां पोइ आउं साइगान वियुसि। हेतिरे वियतनामी चङी तइदाद में मौजूदु हुआ। हुननि मुंहिंजे अचण खां अॻे उते सोसाइटियूं ऐं स्कूल खोलिया हुआ, पर उहे अञा सियासी तरह घणो पुठिते पियल हुआ ऐं मज़हबी तौरु पुराणनि ख़्यालनि जा हुआ। मंझंदि इनकलाब जो ॿिज अञा पूरी तरह न छटियो हो। उन्हनि वियतनामियुनि वॾो हिसो कैथोलिक मज़हब जो हो। के वरी ॿुध धर्म जा पोइलॻ हुआ जेके 13हीं सदी जो वतन दोस्त सुर में तरान खे क़ौमी हीरो करे मञींदा हुआ, जंहिं ॿ भेरा हमलो कंदड़ मंगोलनि खे वियतनाम मां भॼाए कढियो हो। हू बाक़ाइदे सां पूॼा कंदा हुआ। मूं साइगान वारनि कारकुननि ते मिनजंट ऐं ओडन वारनि साथियुनि खां वधीक ध्यानु ॾिनो। हिते मूं हिकिड़ो नओं तजुर्बो कयो। मूं उते अहिड़ा 2-3 ड्रामा ऐं नाटक कराया जिन में वियतनाम जी तारीख़ खे निहायत असराइते नमूने पेश कयो। उन्हनि ड्रामनि जा गाना मूं पाण लिखिया। मुंहिंजो उहो तजुर्बो मुंहिंजे उमेदनि खां वधीक कामयाबु थियो ऐं माण्हुनि खे उहे ड्रामा ॾाढा वणिया। मूं हिते सोसाइटी जे कमु कंदड़नि खे सलाह ॾिनी त उहे हिकिड़ो दवाउनि जो दुकानु खोलीनि ऐं उहो कमु कंहिं अहिड़े माण्हू जे हवाले कनि जेको दवा जी ॼाण रखंदो हुजे ऐं मेंबरनि जो इलाजु वग़ैरह करे सघे। हितां जा केतिरा ई वियतनामी तरान जा पुॼारी हुआ। उन तरह मूं संदनि दिलि में घर करण लाइ तरान जी शान में हिकिड़ी नज़म लिखी जंहिंमें तरान जी हुबल वतनी जी साराह हिन रीत कयमि। तरान सुरमी डेन हांग जे मेड़ में बादशाह अॻियां कसम खयो। ऐं कसम थो खणां त जॾहिं बि दुश्मन असांजे इलाइक़े ॾांहुं पेर वधायो ऐं असां ते हमिलो कयो तॾहिं आउं पंहिंजे अबाणनि कखनि ऐं पंहिंजे मारवड़नि तां सिर ॾींदुसि। जेसिताईं हिकिड़ो बि वियतनामी जहिड़ो हूंदो तेसिताईं वियतनाम असांजो ऐं रुॻो असां वियतनामियुनि जो रहंदो। नज़म जूं उहे मिसराऊं माण्हुनि खे ॾाढियूं वणियूं ऐं बाह वांगुरु आसपास पखिड़िजी वियूं। तरान हिते जे रहाकनि जो हीरो हो, तंहिं करे माण्हू जी पैरवी करणु पंहिंजो मज़हबी फ़र्ज़ु थिए लिखियो। अहिड़ी रीति माण्हू मेड़ा करे अची असांजे झंडे हेठि गॾु थिया। उनखां पोइ आउं साइगान वियुसि। उते मूंखे ख़बर पई त मकराहन ॻोठ में हालतूं निहायत ख़राबु आहिनि ऐं उते वधीक ध्यानु ॾेई कमु करण जी ज़रूरत आहे। मूं ॿिनि नौजवाननि ताऊ ऐं तूअ खे उते वञी जांच करण लाइ रवानो कयो। ताऊ कुझु ॾींहंनि खां पोइ मोटी आयो। हूअ निहायती मायूस हो। हुन मूंखे ॿुधायो त आउं ॿेड़ी में चढ़ी कराहान पहुतुसि जिते वियतनामियुनि जा कुल 13 घर आहिनि ऐं हिकिड़ो मंदरु आहे जिते तरान जी पूॼा थींदी आहे। उतां जा घणा रहाकू मुहाणा आहिनि। मंझंदि के चांवर विकिणंदा आहिनि, के कासाई आहिनि, के वाढा आहिनि। मंझंदि 5-6 फ़ोह जवान ऐं
5-6 नंढी उमिरि जो मलूक छोकिरियूं आहिनि। उते गुरबत तमामु घणी आहे। माण्हू अधु बुख ऐं अधु ढो करियो पिया वक़्तु गुज़ारिन। रुॻो 2 घर मानी मच्छी वारा आहिनि। उहे ॻाल्हियूं ॿुधाए ताऊ नाउमेदी विचां कंध लोॾींदे चयो, उन्हनि माण्हुनि वटि इनकलाब जो नालो वठण ई ॾाढो ॾुखियो कमु आहे। ज़ालूं जहिड़े करण में पंहिंजो मिट पाण आहिनि। कमकार खां वांदियूं थी इन्ही बहाने सॼो ॾींहुं वर खुॼो पियूं विढ़नि। माण्हू शराब ऐं जुआ जा कोॾिया आहिनि। नौजवान को बि कमु कोन कनि। या त मंदर में वेठा हूंदा आहिनि या सॼो ॾींहुं जुआ पिया कंदा आहिनि। अहिड़े हंधि इनकलाबी तहरीक खे ज़ोर वठाइण जो को बि आसरो कोन्हे। आउं ताऊ जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी ॾाढो हैरान थियुसि त हीअ सम्झू ऐं कमु करण वारो माण्हू अहिड़ियूं मायूसी जूं ॻाल्हियूं कीअं पियो करे। मूं उन वक़्तु ताऊ सां वधीक कोन ॻाल्हायो ऐं खेसि आराम करण लाइ चयुमि। 2 ॾींहंनि जे आराम करण खां पोइ मूं खेसि घुराए चयो, मुंहिंजा प्यारा, तो अॼु ताईं जेको पढ़ियो लिखियो हो त ते पाणी फेरे छॾी। तो पंहिंजे इनकलाबी पधरनामे में कोन पढ़ियो आहे त माण्हुनि में घिड़ी पंहिंजा ख़्याल कीअं पखेड़जनि। तूं पाण ॿुधाए त जेकॾहिं सभु इंसान पढ़ियल ॻुड़ियल साफ़ सुथरा हिक ॿिए सां प्यार ऐं मोहबत कंदा हुजनि त पोइ खेनि सुधारण जी ज़रूरत ई कहिड़ी। पोइ त जेकर सभई माण्हू पंहिंजे नफ़े नुक़सान ऐं बुरे भले जे फ़र्क़ु पाण ई सम्झी वञनि ऐं हर का ॻाल्हि पाण सोचे वीचारे का चङे नतीजे ते पहुची वञनि। हींअर जो हींअर मोटी साॻे ॻोठ में वञे उते कमु करण जो को न को रस्तो ॻोल्हे कढ। मूंखे यकीन आहे त तूं ज़रूरु कामयाबु थींदे। मुंहिंजो ॻाल्हियूं ताऊ जे दिलि में घर करे वियूं ऐं हू हिकदमि मकराहान ॾांहुं वञण लाइ तयारु थियो। वञण महिल मूं संस हथ में हिकिड़ो कागज़ जो वेढ़ियल वेटो ॾेई चयो, उन वेटे खे उते ई खोलिजी। उहो वेटो तरान बाबति मुंहिंजे बैतनि जो हो। उहे बैत मूं खेसि उन लाइ ॾिना हुआ त उहे यादि करे मकराहान ॻोठ जे माण्हुनि खे ॿुधाए ऐं साणनि मिली हिकु थी वञे। गच महीननि खां पोइ आउं मकराहान वियुसि। उते वञी ॾिठुमि त ॻाल्हि ई और थी वई हुई। तातो मूंसां अची मिलियो। संस चहिरो ख़ुशी विचां बहकियो पए। मूं संस पुठी ठपरे चयो त कर ख़बर कहिड़ा हाल आहिनि। हुन मूंखे पोइ सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चयाईं, तव्हां वटां मोकिलाए जॾहिं आउं हिते आयुसि तॾहिं सभिनी घरनि जी जांच पड़ताल कयमि। जेको घर सभिनी खां वधीक ग़रीब हो उनजे दरवाज़े ते वञी ठुक ठुक कयमि ऐं घर जे भातियुनि खे चयमि त मूंखे पंहिंजे घर में रहण लाइ कंहिं कुंड पासे में का जाइ ॾियो। उन लाइ आउं तव्हांजो थोराइतो थींदुसि ऐं मसवाड़ बि ॾींदो रहंदुसि। अंधे खे घुरिजे हिकु अखि हुननि खे जो 2 अखियूं थे मिलियूं से ॾाढा ख़ुशि थिया ऐं मूंखे पासे वारे हिकु नंढे कोठी रहण लाइ ॾिना। घर धणी रोज़ु सुबुह जो उथी कम सां ॿाहिरि हलियो वेंदो हो ऐं आधी राति जो मोटंदो हो। हू सॼो ॾींहुं जेको कमाईंदो हो सो शाम जो जुआ में हाराए ऐं शराब जे नशे में चूर थी मोटंदो हो। संस ज़ाल जा अॻे ई सड़ी पची वेठी हूंदी हुई। सा संस चङी लाख लाहींदी हुई, ॾाढियूं गारियूं ॾींदी हुयसि ऐं मुड़ुस जा खार वरी सोरे मां कढंदी हुई। पोड़ो वीचारो माठ करे पियो ॿुधंदो हो। आउं वटि रहियसि त सही, पर उन्हनि ॻाल्हियुनि करे ॾाढो परेशान थियुसि। सो छा कयुमि जो हिकु ॾींहुं जॾहिं माई कंहिं कम सां ॿाहिरि वई त वझ ॾिसी बाज़ार मां निंड आणण जी हिकु दवा वठी आयसि। उहा दवा मूं संस सोरे ऐं ॿारनि खे पीआरी। जॾहिं हू सुम्ही पिया तॾहिं मूं सॼे घर खे ॿुहारी ॾेई बिल्कुलु साफ़ु करे छॾियो। जॾहिं घर धञाणी मोटी आई ऐं घर खे साफ़ु सुथिरो ॾिठाई त ॾाढी ख़ुशि थी ऐं मूंखां पुछणु लॻी त हीअ सफ़ाई कंहिं कई आहे। मूं संस पोड़े सोरे ॾांहुं इशारो करे चयो, हीअ वीचारे पोड़े। उन करे ॿिए ॾींहुं हूअ पंहिंजे सोरे सां नका विढ़ी ऐं न वरी का गार गंद कयाईं। पोड़ो अचरज में पइजी वियो। खेसि जॾहिं सॼी ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं हुन मुंहिंजा थोरा मञा। हाणे आउं घर जे कम में माई जो हथु वधाइण लॻुसि। हूअ तोड़े संदन मुड़ुसु ॾाढो ख़ुशि थिया। आहिस्ते आहिस्ते सॼो घर मुंहिंजी इज़त करणु लॻो। मूं घर धणी खे तयारु कयो त रोज़ानो मूंखां सबक़ु वठे। मूं पढ़ाई लाइ उहो वक़्तु मुक़ररु कयो जेको संस घुमण ऐं ॿाहिरि जुआ करण जो हो। अहिड़ी रीति हुन जुआ करणु छॾे ॾिनी। उहो ॾिसी घर जा समूरा भाती ॾाढा ख़ुशि थिया। मुड़ुस जे सुधरियल हालत खे ॾिसी माई बि मूं वटि पढ़णु लॻी। ॾिसंदे ॾिसंदे ॿिया बि केतिरा ई माण्हू मूं वटि पढ़णु लॻा। हाणे सॼो ॻोठु मुंहिंजी इज़त कंदो हो। आउं हाणे मंदर में बि वेंदो हुउसि। उते माण्हू तरान जा पुराणा बैत पढ़ंदा हुआ। मूं पंहिंजे लिखियल बैतनि मां माण्हुनि खे नवां नवां बैत पढ़ी ॿुधाया। उहे बैत हुननि अॻु कॾहिं बि न ॿुधा हुआ। उन करे हूअ मूंखे पंहिंजो वॾो करे सम्झणु लॻा। हाणे आउं संदन साथी थी पियुसि। हिकिड़ी अंजमन बि क़ाइमु कईसीं
ॿ अहिड़ा जवान बि ॻोल्हिया अथमि जेके तहरीक जे तर्जुमे कयल रिसाले 3A जा सालियाना ख़रीदार थियण लाइ तयारु आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदा त हिते जो ॿार बच्चो तोड़े पोढ़ो इनकलाबी कमु करण लाइ तयारु आहे। ताए जो इहे ॻाल्हियूं ॿुधी ख़ुशी सां मुंहिंजो मुंहुं ॻाढ़ो थी वियो। मूंखे शाबाश ॾेई चयो त सचे इनकलाबी जी उहा ई सुञाणप आहे त हूअ अहिड़नि हंधनि ते कमु करे ॾेखारे जिते को आसरो ऐं उमेद न हुजे। तो त मूंखां बि सुठो कमु करे ॾेखारियो आहे। मुंहिंजे ईअं चवण ते हू ॾाढो ख़ुशि थियो। मूं संसि मुंहं ते कंधारी ॾाढ़ूं जहिड़ी काढ़ाण ॾिठी। मूं महसूसु कयो त हाणे ई राति ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां कमु पियो कंदो। हीअ त रुॻो हिकिड़े जवान जे कम जी ॻाल्हि आहे। असांजे ॿिनि जवाननि बि ईअं ई अणथक महिनत ऐं दिलो जान सां कमु कयो ऐं आज़ादी हासिल करण जी चाह जे बाह खे चौधारी भड़कायो। उहो अथो दलेर ऐं बहादुर इंसाननि जी कोशिश जो नतीजो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हो ची मन जी आत्म कहाणी जी 8वीं क़िस्त। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न खे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे हिन सफ़र खे अञा बि अॻिभरो बढ़ाइण लाइ अचो असांजा हम क़दम बणिजो ऐं असांजो साथ ॾियो त जीअं सचाई जो हीउ सफ़र सफलता वारी मंज़िल माणे सघे ऐं अॻे खां अॻिभरो थी सघे। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था जग मशहूरु किताब सिंधु जूं सल्तनतूं जा। हीअ किताब नाम्यारे लेखका इलाही सलबेनिया जो लिखियलु आहे ऐं इन जो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 17वीं क़िस्त। जेकॾहिं उभर ऐं ॾखण अफ्रीका जी सक़ाफ़त बाबति मौजूदु लिखतनि जो अभ्यास कजे त फापू जी उहा दावा त असांजा वॾा ज़ंजबार खां आया हुआ घणे हद ताईं दुरुस्त नज़र अचे थो। उत्तर अमेरिका जी हिकु मौसीक़ी जे माहिर तहक़ीक़ कंदे भारत जे शहर दखन पहुती हुई जिते हुनखे हिकु अफ्रीकी कुटुंब मिलियो हो ऐं संदन हिकु गीत बिल्कुलु अहिड़ो ई हो जहिड़ो हू तनज़ानिया में रिकॉर्ड करे चुकी हुई। भारत जे इलाइक़े गुजरात में कुझु अहिड़ा कारा सिधी अॼु बि मौजूदु आहिनि जेके सवाहिली ज़ुबान खां वाक़ुफ़ु आहिनि। सिंध शीदियुनि जा नाला जेके 19वीं सदी में रिचर्ड बर्टन नोट कया हुआ से सवाहिली ज़ुबान ॻाल्हाईंदड़ क़बीलनि सां ठहिकंदड़ हुआ। चौॿेरो मुगरमान दोहल निंढे खंड में मुनफ़रद हैसियत जो आहे। उहो ज़िम्बाब्वे जे नगोमा दोहल सां घणी मुशाबत रखे थो। एतिरे हद ताईं जो माली में बि अहिड़ा दोहल ॾिसण में अचनि था। लियारी में मूंखे ख़ुदागंज अली फ़रका तूरी जा ॻायल गीत बि ॿुधाया हुआ जेके अॼुकल्ह शीदियुनि में ॾाढा मक़बूल थी रहिया आहिनि ऐं उहे बिल्कुलु अहिड़ा आहिनि जहिड़ा पाकिस्तान जे शीदी मौसीक़ारनि तरतीब ॾिना हुआ जिन में मशहूरु शीदी मौसीक़ार बिलावल बेल्जियम बि शामिलु आहे। कलसूम मुसलसल फापू खे अफ्रीकी ॿोली ॻाल्हाइण ते उभारींदी रही। आख़िरकार फापू चवणु लॻी जॾहिं आउं नंढी हूंदी हुयसि त असांजा वॾा हिन अंदाज़ में ॻाल्हाईंदा हुआ। हुन चयो माकूती मानी खे चवंदा हुआ मुगैरा जो मतिलबु पैसा हो। जॾहिं बि को दुकान ते वेंदो हो त मुगैरा हकुना जो अखर ॿुधो वेंदो हो जंहिंजो मतिलबु हो पैसा न आहिनि। हिननि में कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके निज सवाइली ज़ुबान जा आहिनि जीअं केत माना मानी हकुना माना न आहिनि। सवाइली ज़ुबान जा ई आहिनि। ओचितो फापू गीत ॻाइणु शुरू कयो। सिंधी में उहो गीत माई मैसीरा जे नाले सां मशहूरु आहे। माई मैसेरा बाग़ बणाया लीमा आचार लय हेमा मांगा हिड़ा थिड़ा हेमा मांगाड़े। जॾहिं कलसूम खांसि इहो पुछियो त उन गीत जो मतिलबु छा आहे त फापू गुलनि वारी चादर सां मथो ढकींदे चयो का ख़बर कान्हे। तॾहिं बि कंहिंखे उनजो मतिलबु न ईंदो हो। गुजरात में माई मैसीरा हिकु शीदी दरवेशाणी तौरु मशहूरु आहे जहां अफ्रीका खां मके ऐं मके खां हिंदुस्तान जो सफ़र कयो हो। संसि ॿिनि भाइरनि उहो कमु करे ॾेखारियो हो जेको ॿिया न करे सघिया हुआ। हुननि हिकु वॾी आफ़त खे मारे छॾियो हो। टंडे बाग़े में मूं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर बाबति बि वधीक मालूमात जी कोशिशि कई।
मुसाफ़िर जंहिंखे बदीन जे शीदी क़ौमी हीरो जो दर्जो ॾींदा हुआ ऐं निजात ॾियारींदड़ सम्झंदा हुआ, फैज़ मोहम्मद खे मुसाफ़िर हाई स्कूल क़ाइमु करण लाइ ज़मीन ॾिनी हुई, जेको हिन टंडे बाग़े में क़ाइमु कयो हो। फैज़ मोहम्मद मूंखे ॿुधायो त असांजा माइट ग़रीब हूंदा हुआ ऐं 4 आना फ़ी बि गॾु करे न सघंदा हुआ ऐं फ़ी जे पैसनि जी खोट मुसाफ़िर पूरी कंदो हो। अहिड़ी तरह मूं तइलीम हासिलु कई। हुन चयो, आउं सम्झां थो त अॼु असां शीदियुनि वटि जेके कुझु आहे सो मुसाफ़िर जो ॾिनो आहे ऐं हुन न रुॻो असांखे तइलीम ॾियारी पर सुजाॻी बि आंदी। हू न हुजे हा त असीं अॼु बि कंहिं सैद जा नौकरी हुजूं हा। मुसाफ़िर टंडे बाग़े में ॼाओ निपनो ऐं उते ई फ़ौत थियो। कलसूम सां गॾिजी मुसलसल वधंदड़ क़ब्रिस्तान में आउं मुसाफ़िर जी क़ब्र ते बि वई हुयसि, जेका अछी नीरी टाइल्स सां ठहियलु हुई। अफ़सोस इहो बि आहे त कुंडड़ी पाड़े मां कंहिंखे बि एतिरो वक़्तु न मिलियो जो हू असां सां गॾिजी क़ब्र ताईं हले। मूं ओचितो कलसूम खां सुवालु कयो, मुसाफ़िर जो ख़ानदान किथे आहे? हुन इंतिहाई अफ़सोस सां वराणियो, हिते नथो रहे, हैदराबाद हलियो वियो आहे। उन राति ई आऊं ऐं कलसूम वापसि बदीन मोटी आयोसीं। आउं जीअं ई घर पहुतुसि त मूं फैज़ मोहम्मद खे चयो, जनाब आउं मुसाफ़िर जा किताब ॾिसणु चाहियां थी। पर फैज़ मोहम्मद इनकार में हथु लोॾींदे चयो त वटसि को बि किताब कोन्हे, न वरी हिते कंहिं वटां मिली सघनि था। ॿिए ॾींहं ते मूं हिकु लाइब्रेरी ॻोल्हे लधी ऐं उते हिकु किताब मिलियो। थियो हीअं जो मुसाफ़िर जे किताब जी ॻोल्हा में आख़िरकार लाइब्रेरी जे हिकु कबट मां संस ग़ुलामी बाबति इतिहास ते छपियल हिकु अहम किताब जो पहिरियों एडिशन मिली वियो, जेको 1952 में छपियो हो। पर उन किताब जो साॼे पासे वारो हिसो कुअं न कुतरे छॾियो हो ऐं रही सही कसर बरसातनि पूरी करे छॾी हुई। बहरहाल मूंखे रुॻो एतिरी ख़बर पई त किताब जा पना पीला थी चुका हुआ ऐं सिंधी में छपियल हो। किताब में शीदी कल्चर बाबति तफ़सील बि हो, पर पढ़ण में न पिए आयो। बसि अधु सिट मां कुझु अंदाज़ो ई थी सघियो। असां बहरहाल जेतिरी क़दुरु मुमकिन थी सघियो उन किताब मां मदद हासिलु कई। हिकु ॾींहुं गुज़रियो त अली अकबर, जेको हिकु ऑफ़िस में कमु कंदो हो, मूंसां मिलणु आयो ऐं मूंखे किताब ते झुकियल ॾिसी चवणु लॻो, तव्हां मुसाफ़िर जे पुट सां मिलणु चाहींदियूं? मूं ॾांहुं हैरत मां ॾिठो त चवणु लॻो, हू मुंहिंजो भेणियो आहे ऐं हैदराबाद में रहे थो। मूंखे ॼण शीदी कल्चर बाबति मसइलो हल थींदे नज़र पिए आयो, सो खणी हा कयमि। आख़िरकार को अहिड़ो माण्हू मिलण जी उमेद पैदा थी वई जेको मुसाफ़िर बाबति तफ़सील ॿुधाए सघे थो। मुसाफ़िर जंहिंखे समूरा शीदी पंहिंजो संभालींदड़ करार ॾियनि था, हर को चवे थो त शीदियुनि जे सुधारण में संसु वॾो हथु रहियो आहे। सो आउं ख़ुशी सां अली अकबर सां गॾु बदीन मां हैदराबाद लाइ बस में सवार थियुसि। सिंध जे अॻूणे हैदराबाद बदीन खां उत्तर तरफ़ 100 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। आउं हैदराबाद केतिरा ई भेरा आई हुयसि, पर ही पुराणियूं जायूं ऐं सोढ़ियूं घटियूं मूं पहिरियों भेरो ॾिठियूं। घटियूं एॾियूं त सोढ़ियूं हुयूं जो उन्हनि में कार बि हली न थे सघी। घटि गंदगी सां भरियल हुई, भाॼियुनि जूं खलूं, खीर जा ख़ाली खोखा, अंब जूं खलूं। उते रहंदे मूंखे ख़बर पई त हिकु हिंदू भंगी, जेको पाण खे फ़ख़्रु सां गुल चवे थो, सो ख़ज़ानो मिलण लाइ ईंदो आहे। असीं जीअं ई घर जे वेझो पहुतासीं त हिकु मस्जिद मां सुरीला आवाज़ ॿुधण में आया। उन क़िस्म जा आवाज़ मूंखे ईंदड़ चंद हफ़्तनि ताईं ॿुधणा हुआ, छाकाणि त महरम शुरू थी चुको हो ऐं शिया मरसिया पढ़ी ऐं मातम करे रहिया हुआ। मुसाफ़िर जो अकेलो पुटु बज़मी उते रहंदो हो। हुनजी हिकु धीउ बि हुई जेका फ़ौत थी चुकी हुई। बज़मी संस 2 ज़ालूं ऐं 9 ॿार उन मफ़लूकुल हाल घर में रहंदा हुआ, जंहिंमें बसि नाले मात्र फर्नीचर मौजूदु हो। बसि पुराणी पर हिकु साफ़ सुथरी जाइ हुई। ख़ौफ़नाक बंद घटियुनि में किथे किथे रोशनी हुई। उन माहौल में हीउ घर कंहिं अमल माणिक खां घटि कीन हो। आउं जीअं ई घर पहुतुसि त मूंखे पहिरियों झटको लॻो त बज़मी लिखी पढ़ी ऐं ॻाल्हाए नथो सघे। हिकु सुठो शाइर हो, सालनि ताईं उस्तादु रहियो, पर 10 साल अॻु में अधड़ंग जी बीमारी खंयसि ॻाल्हाइण जी सघ खसे वरिती हुई। असीं संस ख़्वाबगाह में वटसि वञी वेठासीं, इशारनि में हाल ओरींदा रहियासीं। ॾाढो ॾुख वारो मंज़र हो। बज़मी संस धीउ ऐनी खे घुरायो। हीअ सन्हड़ी छोकिरी हुई जेका पंहिंजे माइटनि वांगुरु तदरीस जे शोबे सां लाॻापियल हुई। हुन लाइब्रेरी खोली। बाबा जी ख़्वाहिश आहे त तव्हांखे शीदियुनि जे किसनि ऐं तारीख़ बाबति कुझु ॿुधाए। हूअ बज़मी जे इशारनि खे आवाज़ जो रूप ॾेई रही हुई। हुनखे अफ़सोस आहे त हू ॾाॾा जे मुतालिक़ तव्हांखे कुझु ॿुधाए नथो सघे। पोइ हुन 2 किताब मूंखे ॾींदे चयो, हुननि में असांजे कुटुंब जी कुझु तारीख़ मौजूदु आहे।
बज़मी जी असल लाइब्रेरी तो ॻोठ में हुई, पर वह सामूंडी तूफ़ान में तबाह थी चुकी हुई। उहो सामूंडी तूफ़ान 1998 में आयो हो, जंहिंमें मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जा लॻभॻि समूरा किताब तबाह थी चुका हुआ। अॼु उहो चई सघिजे थो त मुसाफ़िर जो रुॻो हिकु किताबु पाकिस्तान जी हिकु लाइब्रेरी में मौजूदु आहे, जेको ग़ुलामी जे अभ्यास बाबति आहे, ऐं मुसाफ़िर जी आत्मकथा जी बि रुॻो हिकु कापी वञी बची आहे, जेका बज़मी वटि मौजूदु आहे। मूं उन्हनि ॿिन्ही किताबनि ॾांहुं ॾिठो जेके मूंखे आइनी आणे ॾिना हुआ। उन जी हालति ॿुधाए रही हुई त खेनि सालनि खां कंहिं हथ बि न लातो आहे। उहो तरीक़ेकार रहियो त उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं तारीख़ जा उहे अहम नुस्ख़ा माज़ी जो किसो बणिजी वेंदा। बज़मी जे ॿिनि ज़ालनि चइनि धीरनि खे हैरत हुई त दुनिया में अॼु बि कहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर बाबति ॼाण चाहिनि था। हुननि मूंखे पाण वटि तरसण जी सलाह हई ऐं आउं बि शहीदनि जी तारीख़ बाबति मालूमात लाइ उनखे गनीमत सम्झी उते तरसी पियुसि। आउं उते 2 हफ़्ता रहियुसि। उन दौरान बज़मी जो सॼो घर संदसि घर वारियूं ऐं धीअरूं हर वक़्तु मुंहिंजी ख़िदमत कंदियूं रहियूं ऐं मुंहिंजे हर सुवाल जो जवाबु ॾियण जी कोशिशि कंदियूं रहियूं। हुननि मुंहिंजे लाइ रेशम गली मां कुझु ख़रीदारी बि कई त जीअं मूंखे अॻिते जे सफ़र में आसानी रहे। उन दौरान हुननि मूंखे सादे लीमे वारी दाल रिधण बि सेखारी। मूंखे उहा बि ख़बर पई त ऐनी जॾहिं बाज़ारि वेंदी हुई त बुरको पाए वेंदी हुई, पर जॾहिं कॉलेज वेंदी हुई त बुरको न पाईंदी हुई। उते रहण सां मूंखे इहा बि ख़बर पई त पाकिस्तान में रहंदड़ लिखियल पढ़ियल ऐं ग़रीब घराना कहिड़ी तकलीफ़ में गुज़ारनि था। उन सां गॾु हिते मूंखे सुहिणियुनि सुलझणनि ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ मुस्लमान छोकिरियुनि जी ख़ूबसूरत दुनिया जो मुशाहिदो करण जो मौक़ो बि मिलियो। आउं ऐं ऐनी पहिरीं राति में दोस्त बणिजी वियोसीं। पोइ असां मुसाफ़िर जी आत्मकथा बि गॾिजी वेही पढ़ी। बज़मी अक्सर पंहिंजा किताब ताले में बंदि रखंदो हो। केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो अॼु हूअ उहे किताब पढ़ण खां लाचार हो। ऐनी खे बि कॾहिं ख़ानदान जी तारीख़ बाबति ॼाण जो मौक़ो न मिलियो हो। हू बि पंहिंजे ॾाॾे जी आत्म कहाणी बाबति एतिरी जज़्बाती हुई जेतिरी आउं हुयसि। मुसाफ़िर जे ॿिनि किताबनि वांगुरु संदसि आत्म कहाणी बि सिंधी में ई लिखियलु हुई ऐं ॿिनि किताबनि वांगुरु उनजो बि कॾहिं उर्दू या अंग्रेज़ी में तर्जुमो न थी सघियो हो। बहरहाल अधु राति ताईं असीं गॾिजी उहो किताबु पढ़ंदियूं हुआसीं। ऐनी मूं लाइ उर्दू में तर्जुमो कंदी हुई ऐं आउं वरी उनखे अंग्रेज़ी में लिखंदी रहियसि। उहा आत्म कहाणी मुसाफ़िर जे पीउ जे ग़ुलाम थियण ऐं आज़ादी हासिलु करण जे किसे खां शुरू थिए थी। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 17वीं क़िस्त। हीअ किताब नाम्यारी लेखका इलाइस अलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।